अहम ख़बर है ग़ाज़पुर मां अवां शेयर कयूं पिया। ॻोठ इनायतुल्ला भयो ते पुलिस जी चढ़ाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। पुलिस ॻोठ ते बिना कंहिं सबब जे चढ़ाई करे हिरासत करे रही है। ॻोठाणनि जो इहो चवणु आहे त बिना कंहिं देर जे ॻोठ ते पुलिस चढ़ाई जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। अहम ख़बर मां ॾियूं पिया ग़ाज़पुर मां, जिते ॻोठ इनायतुल्ला भयो में पुलिस जी चढ़ाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। पुलिस ॻोठ ते बिना कंहिं सबब जे चढ़ाई करे हिरासत करे रही है। ॻोठाणनि इहो मुतालबो कयो आहे त बिना कंहिं देर जे ॻोठ ते पुलिस जी चढ़ाई जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे। अहम ख़बर मां ॾियूं पिया ग़ाज़पुर मां, ॻोठ इनायतुल्ला भयो ते पुलिस जी चढ़ाई ख़िलाफ़ एहतिजाज कयो वियो आहे। पुलिस ॻोठ ते बिना कंहिं सबब जे चढ़ाई करे हिरासत करे रही है। ॻोठाणनि जो इहो मुतालबो आहे त बिना कंहिं देर जे ॻोठ ते पुलिस चढ़ाईअ जो नोटिस वठी इंसाफ़ कयो वञे।